हींअर पढ़ूं था त नसर ऐं शेर में छा फ़र्क़ु आहे, इहे छा थींदा आहिनि। नसर खे अंग्रेज़ी में प्रोस चइबो आहे, ऐं नसर अहिड़ी ॻाल्हि, अहिड़ो अदब जेको शेरो शाइरी खां आज़ादु हुजे, यानी वज़न वग़ैरह खां आज़ादु हुजे। न को रदीफ़, न को काफ़ियो, न को बहर, न को वज़न, न को इल्म उरूज़, कुझु न। नसर बि ख़्यालनि जो इज़हार आहे, जज़्बातनि जो इज़हार आहे, पर हिन में क़ैद न हूंदी आहे। इहा क़ैद छा आहे, इहा शाइरी में पढ़ूं था, पर इहा हिकिड़ी आज़ादु जेको आहे सो लिखत हूंदी आहे। जीअं मां मानी खावां थो, या सुबुह खां वठी शाम ताईं जेको मां कमु कयो आहे, अगरि मां लिखियमि, इहो नसर आहे सिधो सो, ठीकु आहे। त हिन में को शाइरी वग़ैरह कोन हूंदी आहे, को नज़म, को काफ़ियो वग़ैरह न हूंदो आहे, को वज़न न हूंदो आहे। नसर इल्म उरूज़ खां पाक हूंदो आहे। इल्म उरूज़ चइबो आहे शाइरी जे वज़न बहर जे इल्म खे, ठीकु आहे न, रदीफ़ काफ़िए जे इल्म खे। सो इहे नसर इन खां पाक हूंदी आहे। को बि शाइरी जो उसूल न आहे हूंदो, यानी शाइरी उसूलनि खे फॉलो कंदी आहे ऐं नसर उसूलनि खे फॉलो कोन कंदी आहे, ठीकु आहे। त भला शाइरी छा आहे, शेर छा आहे। शेर खे पोइट्री सॾिबो आहे, या शाइरी चवां पोइट्री सॾिबो आहे हुनखे अंग्रेज़ी में। हिन में बि जज़्बातनि ऐं ख़्यालनि जो इज़हार हूंदो आहे, पर हिन में इल्म उरूज़ मौजूदु हूंदो आहे, रदीफ़ ऐं काफ़िया बि हूंदो आहे। हर सिट जो वज़न बि बराबरि हूंदो आहे। मिसाल, दुनियादारी यार ॾुखी आहे, आहोज़ारी यार ॾुखी आहे। ॿई सिटूं हम वज़न ऐं पूरो वज़न ॿिन्ही जो हिकु जेतिरो। हिन में काफ़िया ॿ यूज़ थिया, दारी ऐं ज़ारी। हिन में रदीफ़ यूज़ थियो, यार ॾुखी आहे न आ, ठीकु आहे, यार ॾुखी आहे। इहो हुनजो रदीफ़ आहे। रदीफ़ हुनखे चइबो आहे जेको हर सिट जी ॿी सिट में कंहिं शाइरी जूं मथियूं ॿ सिटूं, जीअं हे आहिनि दुनियादारी यार ॾुखी आहे, आहोज़ारी, हिनखे चइबो आहे मतला। मतला जूं मथियूं सिटूं, उन में रदीफ़ ऐं काफ़ियो हूंदो आहे। ॿिन्ही में रदीफ़ हूंदो आहे, काफ़ियो त हूंदो ई हूंदो, पर ॿिन्ही में रदीफ़ बि हूंदो, ॿिन्ही में काफ़ियो बि हूंदो। पर इन खां पोइ जेके शेर ईंदा, पहिरियों शेर, ॿियों शेर, टियों शेर, जेतिरा बि हूंदा, उन में वरी पहिरीं सिट में रदीफ़ काफ़ियो हुजणु लाज़मी न आहे। अचे थो त ठीकु आहे, न त घणो करे 90% कोन हूंदो आहे। पर उन शेर जी पहिरीं सिट में न हूंदो आहे, ॿी सिट में वरी रदीफ़ काफ़ियो ईंदो, टीं खे छॾे वरी चौथी में ईंदो, पंजी खे छॾे वरी छहीं में ईंदो। ऐं कंहिं बि शाइरी, गज़ल, कलाम में आख़िरी शेर जंहिंमें तक़रीबन 99% ईअं थींदो आहे त शाइर पंहिंजो नालो ॾींदो आहे या तख़लुस ॾींदो आहे, उनखे मक़ता सॾिबो आहे। सो मतला पहिरियों ॿ सिटूं, मक़ता आख़िरी ॿ सिटूं शाइरी जूं। सो उन में बि रदीफ़ काफ़ियो हूंदो आहे, पर आख़िरी सिट में, ठीकु आहे। सो इहो हुयो शाइरी ऐं नसर। नसर बि ख़्यालनि जो इज़हार, जज़्बातनि जो बयानु, शाइरी बि जज़्बातनि जो बयानु। फ़र्क़ु इहो आहे त शाइरी उसूल ऐं ज़ाब्ता खणी हलंदी आहे, ऐं नसर में को उसूल, को ज़ाब्तो कोन हूंदो आहे। उसूल ज़ाब्ते जो मतिलबु इहो आहे त हुन में का क़ैद न हूंदी आहे, वज़न जी, इल्म उरूज़ जी, रदीफ़ काफ़िए जी। ईअं न त उहा छुड़वाक हुजे, न, नसर में उसूल, इख़लाक़ी उसूल त पंहिंजा फॉलो थींदा, पर हुन में इहे शाइरी वारा उसूल कोन हूंदा। उमेदु आहे तव्हांखे वीडियो सम्झ में आयो हूंदो।